रानीपुर में अवांखे ख़बर ॾींदा आहियूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर सरकारी अस्पताल में इम्कानी तौर ते कोरट मुंतकिली खिलाफ़ वाइस ऑफ रानीपुर पारां खीर बाज़ार खां रैली कढी जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे सरकारी अस्पताल जी गेट ते पहुती, जिते डॉक्टरनि स्टाफ ऐं शहरनि एहतिजाज कंदड़नि जी आजिया कई। अॻवाननि जो चवणु हो त सरकारी अस्पताल में कोरट कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। अस्पताल में औरतूं मर्द मरीज़ अचनि था, उते वरी कोरट क़ाइमु थिए त क़ैदियुनि सां गॾु शरपसंद ऐं क्रिमिनल माण्हू हूंदा। अस्पताल में कोरट हिन मुआशरे लाइ सुठो अमल नाहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं त अस्पताल में कोरट जी मुंतकिलीअ खे फौरी तौर ते रोके शहरनि ऐं अवाम में फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे। वेलकम था रानीपुर अस्पताल के